वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्क में मुआशी इस्तेहकाम मुल्क सां वफ़ादारी ऐं दोस्ती जी घुर्ज आहे। हिकु बयान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त पाकिस्तान सां वफ़ादारी ऐं दोस्ती मुल्क में मुआशी इस्तेहकाम सां आहे। कंहिंजी कोशिश आहे त मुल्क जो दिवालो निकिरे, ईअं न थींदो ऐं न ई ईअं करणु ॾींदासीं। मुइशियत में बारूदी सुरंगूं विछाइण वारा हाणे सियासी निज़ाम में बि इहो ई करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हुन चयो त आइन जे ज़ोर ते मुल्क खे कूड़ी हुकूमत खां बचायो हो, हाणे अवाम खे मानी ऐं रोज़गार जे मसइलनि मां निजात ॾियारींदासीं। जॾहिं त सियासी शरपसंद विगोड़ पखेड़े दुनिया खे ॿुधाइण चाहिनि था त पाकिस्तान में सीड़पकारी न कनि, ॿोॾि मुतासिरनि खे थधि बुख ऐं बदहाली खां बचाइण में सियासी शरपसंदनि जो को किरदारु कोन्हे। उहे सियासी मतिलब परस्त ऐं ख़ुदगर्ज़ आहिनि। वज़ीर आज़म चयो त जॾहिं मुल्क तरक़ी करणु लॻंदो आहे त विगोड़ी टोलो छो सरगर्म थी वेंदो आहे। उन में को बि शक नाहे त मुआशी तबाही हिकु एजेंडा तहत कई वई, सियासी अदम इस्तेहकाम बि उन ई सिलसिले जो तसलसल आहे। अवाम जो एतमाद टोड़ण वारा हाणे असेंबलियूं टोड़े रहिया आहिनि।